लतीफ़ साईं जे इन शेर सां अख उल्टीदार वह उल्टो आम सी जे लह वारो लोक वहे तूं ऊंचो वह उभार मंझा नोच निहार पर पुठीरो पर रे। लतीफ़ साईं केॾो न ख़ूबसूरत चई वियो त जंहिं पासे समाज जो रुख आहे तव्हांखे पंहिंजी नज़र तव्हांखे पंहिंजी अखि उल्टी धारणी पवंदी। हाणे इहा अखि कीअं उल्टी धारबी, इहा अखि उल्टी इहो समाज खे अलॻि ज़ाविये सां ॾिसण जो नज़रियो कीअं ईंदो, उन जे लाइ कहिड़ियूं शयूं रिक्वायर्ड आहिनि, उहो अॼु जी हिन सां हमसरी अदबी रिहाण में डिस्कस कंदासीं। किताबनि जी अहमियत इंसानी ज़िंदगीअ में तमामु वॾी आहे। जेकॾहिं अगरि इंसानी ज़िंदगीअ मां किताबनि खे कढियो वञे त बाक़ी इंसानी ज़िंदगीअ में सिर्फ़ु लाशऊरी, बरबरियत, हैवानियत ऐं को बि सिविक समाज सां अॾण में नाकाम थी वेंदासीं। को बि हिकिड़ो पढ़ियल लिखियल समाज ऐं हिकिड़ो शऊर वारो समाज ॾियण में असां नाकाम थी वेंदासीं। त हीअ जेका इनलाइटमेंट आहे उहा इनलाइटमेंट असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु किताब ई ॾेई सघनि था, किताबनि जी रोशनी ॾेई सघे थी। हाणे कुझु किताब अहिड़ा आहिनि जिन दुनिया खे वाकई में मटाए छॾियो। इंग्लिश हिकिड़ो पोइट आहे जंहिं हिकिड़ी लाइन लिखी आहे त इफ़ पोइट्री मेक्स नथिंग, हुनजो चवणु आहे त जेकॾहिं अगरि शाइरी दुनिया में इनकलाब न आणिया त इनखे लिखण जो ज़रूरी कहिड़ो आहे। त इहो सिर्फ़ु शाइरी ते लागू नथो थिए, इहो ॿियनि किताबनि ते बि लागू थिए थो त वाकई इफ़ रिटन वर्ड्स हैज़ नो पावर देन वॉट इज़ द यूज़ ऑफ इट। त इन लाइ असांखे इहो सम्झणो पवंदो त किताबनि जी अहमियत इंसानी ज़िंदगीअ में हर सदीअ में रही आहे ऐं रहंदी। उन लाइ असां कुझु किताबनि जा मिसाल हिते पेश कयूं था। मिसाल तौरु किताब आहे ओरिजिन ऑफ स्पेशीज़, डार्विन जी किताब। उन सॼी दुनिया में तहलको मचाए छॾियो ऐं हुन हिकिड़ी चर्च जी जेका सॼी सियासत हुई उन सॼी सियासत खे ई ॿियो रुख ॾेई छॾियो। हुनजो चवणु हो त ह्यूमन एवोल्यूशन जेका थी आहे उहा इन परफेक्ट शेप में कोन्हे ऐं उहो मुसलसल चैम्पेंज़ीज़ खां थी करे अॼु हिन परफेक्ट शेप में इंसान आयो आहे। ऐं हुन इहो जेको सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट वारो नज़रियो ॾिनो त इंसान जेकॾहिं अगरि पंहिंजी सर्वाइवल रखी सघे थो त उहो इन आधार ते ई रखी सघे थो त जेकॾहिं अगरि हू ईंदड़ दौर सां, ईंदड़ दौर जे तक़ाज़ाउनि सां पंहिंजी ज़हनियत, पंहिंजी तरबियत नथो करे ऐं पंहिंजो पाण खे नथो तब्दील करे सघे त उहो सर्वाइव न करे सघंदो। मिसाल तौरु ॿियो किताबु आहे हैरियट बीचर स्टोव जो, अंकल टॉम्स कैबिन जे नाले सां। उन किताब जी अहमियत इहा आहे त अमेरिका में सिविल वॉर लॻी तॾहिं हुकूमत हुई अब्राहम लिंकन जी। अब्राहम लिंकन खे ख़बर पई त इन नॉवल जे लिखण सबबु ई माण्हुनि में शऊर आयो ऐं इहा सिविल वॉर लॻी। इन जे करे हुनखे फौरन ऑर्डर पास करिणो पियो त हैरियट बीचर स्टोव खे वाइट हाउस में घुरायो वञे ऐं प्रेसिडेंट हुन सां मिलणु चाहे थो। जॾहिं हैरियट बीचर स्टोव वाइट हाउस में आई ऐं हुनजे इस्तक़बाल लाइ ॿाहिरि निकिरी अब्राहम लिंकन बीठो त तारीख़ इन लफ़्ज़नि खे हमेशह लाइ अमर करे छॾियो त अब्राहम लिंकन जूं अखियूं बिल्कुलु हैरान थी वियूं हुनखे ॾिसी ऐं हथु मिलाईंदे हैरियट बीचर खे चयईं त यू आर द स्मॉलर वुमन बिकम अ कॉज ऑफ दिस वॉर। त इहे हमेशह जे लाइ लफ़्ज़ अमर थी विया ऐं इन्हनि तारीख़ में पंहिंजो हिकिड़ो अहम मिसाल छॾियो। ईअं ई मैक्सिम गोर्की जो नॉवल आहे मदर। मदर नॉवल उन बि हिकिड़ी जेको प्रोलेटेरिएट क्लास हो उन तहलको मचाए छॾियो ऐं बोर्जुआ क्लास जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज खड़ो करे छॾियो। त इहो सभु किताबनि सां ई मुमकिन थी सघियो। या शऊर जी लाट, इहो जेको इनलाइटमेंट जो सफ़र हो इन में सिर्फ़ु किताबनि ई पंहिंजो रोल अदा कयो। अॼु पाण जंहिं नॉवल ते डिस्कस कंदासीं उहो पाकिस्तान लेवल ते त तमामु घणो फेमस थी चुको आहे। उनजो वॾे में वॾो मिसाल इहो आहे त उनखे पेंगुइन इंडिया हींअर इंग्लिश में बि ट्रांसलेट कराए छॾियो आहे, उहो पब्लिश थी चुको आहे, जंहिंजी ट्रांसलेटर आहे नैना राशिद। हीअ किताब नौलखी कोठी आहे। हिन किताब जी अहमियत ऐं हिन किताब जी जेका अफ़ादियत आहे उहा इहा आहे त ही फिक्शन
पर चयो वेंदो आहे त फिक्शन हमेशह सच जी ॻोल्हा ई हूंदी आहे, सच जे तरफ़ ई वठी वेंदड़ हिकिड़ो अहम ज़रियो हूंदो हुन में सच आहे, सिवाइ तारीख़ुनि खे छॾे करे बाक़ी ॿियो सभु कुझु सच हूंदो आहे। जीअं तारीख़ में हमेशह ईअं थींदो आहे त हिस्ट्री मां सिर्फ़ु उन्हनि जूं डेट्स ऐं इवेंट्स ऐं प्लेसिस खे छॾे करे बाक़ी सभु कुझु फेक लिखियो वेंदो आहे। ईअं ई फिक्शन में ईअं थींदो आहे त सिर्फ़ु डेट्स ऐं इवेंट्स खे छॾे बाक़ी सभु कुझु सच हूंदो आहे। सो हिन किताब में बि जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हिन में जेके हक़ीक़तूं अली अकबर नातिक़ साहिबु पेश कयूं आहिनि उहे इंतिहाई सहर अंगेज़ आहिनि। मिसाल तौरु हिन किताब जा जेके मरकज़ी अहम किरदार आहिनि, पहिरियों विलियम, उनखां पोइ मौलवी करामत ऐं उनखां अलावा ग़ुलाम हैदर। हाणे हिननि टिनी मुखिया किरदारनि खे तमामु सुठे नमूने सां निटिट कयो वियो आहे, डिपिक्ट कयो वियो आहे। जीअं पहिरियों विलियम किरदार ते ॻाल्हाईंदासीं त हू 8 सालनि खां पोइ इंग्लैंड मां पंजाब अचे थो ऐं पंहिंजो असिस्टेंट कमिश्नर जो ऑर्डर खणण जे लाइ लाहौर पहुचे थो, जेको अॼु हींअर पाकिस्तान में आहे। छो त हीअ कहाणी प्री पार्टीशन खां शुरू थिए थी ऐं पोस्ट पार्टीशन ते ख़तमु थिए थी। त लाहौर मां हू जॾहिं खणण ईंदो आहे त हुनखे ॿुधायो वेंदो आहे त हू 1 साल जी ट्रेनिंग जे लाइ वञिणो आहे ऐं हू 1 साल जे लाइ ट्रेनिंग ते वेंदो आहे ऐं ट्रेनिंग खां पोइ जेका हुनजी पहिरीं पोस्टिंग थींदी आहे उहा हुनजी पहिरीं पोस्टिंग जलालाबाद में रखी वेंदी आहे। जलालाबाद हिकु अहिड़ो ॻोठाणो इलाइक़ो हूंदो आहे जेको हुन जे लाइ कंहिं बि हवाले सां अट्रैक्शन जो मर्कज़ न हूंदो आहे। हुन जे लाइ हू कुझु ॾींहं इंतज़ारु कंदो आहे त जीअं हुनखे पंहिंजे सुपीरियर्स खां पोइ ऑर्डर्स मिलनि ऐं हू हुन ते वर्कआउट करे। हुनखे कुझु ॾींहंनि खां पोइ पंहिंजो DC घुराईंदो आहे ऐं जॾहिं हू DC सां मुलाक़ात कंदो आहे त DC हुनजो फाइल पढ़ंदो आहे। फाइल पढ़ी ऐं हुनखे रिमार्क्स ॾींदो आहे त तुंहिंजे अकाउंट ते एॾी वॾी का शइ आहे कान ऐं हीअ जेका तोखे पोज़ीशन मिली आहे उहा फ़क़ति तोखे पंहिंजे पेरेंट्स खां मिली आहे, जंहिंजे करे तूं अॼु हिते आहीं। हाणे तोखे पंहिंजो पाण खे मञराइणो आहे, छो त विलियम जी तबियत में शाइराणो मिज़ाज हो, हू हिकिड़ो शाइराणो तबियत जो माण्हू हो। विलियम जे लाइ सभ खां वॾो चैलेंज इहो हूंदो आहे त उते कुझु ॾींहं पहिरीं हिकिड़ो इंसिडेंट थी पवंदो आहे ऐं हुन इंसिडेंट जो जेको विक्टिम हूंदो आहे उहो ग़ुलाम हैदर हूंदो आहे। ऐं ग़ुलाम हैदर जॾहिं अचे विलियम सां मुलाक़ात कंदो आहे त हुनजो जेके पहिरियां ई लफ़्ज़ हूंदा आहिनि उहे इहे हूंदा आहिनि त तव्हांजी पोस्ट संभालण सां ई हिकिड़ो वॾो सान्यो थियो ऐं जीअं हुनजो वालिद साहबु क़तलु थियो आहे। विलियम हुनजी मुकमल ॻाल्हि ॿुधण खां अॻु में ई हुनखे हुते कट करे ऐं चवंदो आहे त इहो हादिसो मुंहिंजे करे नाहे थियो। पोइ ईअं ई विलियम जी मुलाक़ात ग़ुलाम हैदर सां जॾहिं हू पहिरीं हुनखे इहो लॻंदो आहे त शायदि ग़ुलाम हैदर जीअं ॿिया चौधरी थींदा आहिनि ऐं जीअं हिकिड़ा सरदार टाइप जा पगड़ी ॿधल ऐं जेका आम अटायर हूंदो आहे सरदारनि जो उहो हूंदो, पर फॉर द टाइम बीइंग हुन जे ज़हन तां इहा ॻाल्हि निकिरी वेंदी आहे ऐं हुनखे हिकिड़ो सूटेड बूटेड ऐं हिकिड़ो वेल डिसेंट माण्हू मिलंदो आहे। पोइ हू हुनखे ख़ातिरी कराईंदो आहे त हाणे तव्हां वञो ऐं तव्हां वञी FIR लॉन्च करायो ऐं उनखां पोइ हू हुन ते वर्कआउट कंदो ऐं पर्सनली हिन मैटर खे ॾिसंदो। ऐं इहो हिन जे लाइ विलियम जे लाइ हूंदो वॾो चैलेंज आहे, पर हू हुनखे एक्सेप्ट कंदो आहे। सो हिननि जी ग़ुलाम हैदर वारनि जी दुश्मनी हलंदड़ हूंदी आहे सरदार सौदा सिंह वारनि सां। जॾहिं विलियम खे ख़बर पवंदी आहे ऐं हू इंक्वायरी करे सरदार सौदा सिंह वटि पहुचंदो आहे त हुनखे ॾाढी डिसअपॉइंटमेंट मिलंदी आहे, छो त हू सिख हुजण जे बावजूदि हुन में उहे अहिड़ा मैनर्स न हूंदा आहिनि। पोइ विलियम बि जेका हुनजी ब्यूरोक्रेट थिंकिंग हूंदी आहे उहा हुन ते मुकमल तौर ते अप्लाई कंदो आहे ऐं चवंदो आहे त इहो हादिसो थियो आहे ऐं हुन में माण्हू कुझु फोत थिया आहिनि जंहिंजो विक्टिम आयो हुयो ऐं कंप्लेंट हुनजी हाणे मां पाण पर्सनली लुक आफ्टर कयां पियो। त हुन ते सरदार सौदा सिंह चवंदो आहे त कहिड़ो हादिसो थियो हुयो, त फ़ौरन हू उहा ॻाल्हि खणी ऐं हुननि जो जेको पंहिंजो सिखनि जो इवेंट थियलु हूंदो आहे लाहौर में उनखे कोट कंदो आहे त हिकिड़ो लाहौर में बि इवेंट थियो हुयो। त सरदार सौदा सिंह हुनखे फ्रॉम A to Z सभु कुझु एग्ज़ैक्ट ॿुधाईंदो आहे। त चवंदो त तव्हांजी हिते बिल्कुलु मेमोरी बिल्कुलु शार्प हुई ऐं तव्हां सही सां शयूं सम्झायूं, पर तव्हांजे पासे में हिकिड़ो इवेंट थियो आहे उहा तव्हांखे ख़बर कोन्हे ऐं एॾो वॾो सान्यो थियो आहे। सो सम्झी वेंदो आहे विलियम त हिननि जी दुश्मनी आहे ऐं इहो
सभु कुझु जेको कुझु थियो आहे उहो सरदार सौदा सिंह वारनि जे करे ई थियो आहे। उन खां पोइ जेको किरदारु अचे थो उहो अचे थो मौलवी करामत जो। हू पाड़े जी मस्जिद में हूंदो आहे ऐं उतां पंहिंजो हुनजो पुटु हूंदो आहे फज़लदीन, उनखे मोकिलींदो आहे ऐं हू मुख़्तलिफ़ जॻहनि तां मानी वठी ऐं हुते हुननि जो बंदोबस्तु हूंदो आहे रिहाइश जो, ऐं हू उते ई गुज़र सफ़र कंदा आहिनि। त विलियम जॾहिं हुन केस खे डील कंदो आहे त हुन केस खे डील करण में जॾहिं हुनखे ख़बर पवंदी आहे त सरदार सौदा सिंह वारनि जो हथु आहे, त हू एतिरा असर रसूख़ वारा माण्हू हूंदा आहिनि त हू हुनखे अरेस्ट करण में नाकाम वेंदो आहे। पर पोइ हुन जे बावजूदि बि हुनजी जेका सिंसियरिटी हूंदी आहे टुवर्ड गुलाम हैदर, उहा हू छॾींदो न आहे। ऐं हुन पासे सरदार सौदा सिंह वारनि खे ख़बर हूंदी आहे त हाणे निज़ाम आहे उहो असांजो ईअं न हली सघंदो। इन जे करे सरदार सौदा सिंह वारा वरी हुननि ते अटैक कराईंदा आहिनि गुलाम हैदर वारनि ते, ऐं जीअं हुननि जा ॿिया बि माण्हू क़तल थींदा आहिनि ऐं वरी हू बि अटैक कंदा आहिनि गुलाम हैदर वारा, ऐं गुलाम हैदर हुन जे करे अरेस्ट थी वेंदो आहे ऐं जेल में हलियो वेंदो आहे, जंहिंजे करे विलियम बि को किरदारु अदा करे न सघंदो आहे। इन विच में हिकिड़ो वॾो हादसो थींदो आहे जेको पूरी दुनिया ते इम्पैक्ट छॾींदो आहे, उहो हूंदो आहे सेकेंड वर्ल्ड वॉर। जॾहिं सेकेंड वर्ल्ड वॉर लॻंदी आहे त सभु कुझु तहस नहस थी वेंदो आहे ऐं उन खां पोइ विलियम बि 1 साल जे लाइ इंग्लैंड हलियो वेंदो आहे। पर हुनखे उते मज़ो न ईंदो आहे, छो त हुनजी जेका सॼी लाइफ हुई उहा सब कॉन्टिनेंट में गुज़रंदी आहे। ख़ासि करे हिकिड़ो पेरेंटल हेरिटेज जेको जंहिंमें हुनजी ज़िंदगी हुनजो बचपन गुज़रियो, नौलखी कोठी। इन ते नौलखी कोठी बि नालो इन जे करे पियो त जेको ग्रैंड पेरेंट हो विलियम जो, उन 9 लख रुपया उन वक़्त जी लागत सां उहा बिल्ड कराई हुई। उन जे करे हुनजी उहा अट्रैक्शन उन मां ख़तमु न आहे थींदी, ऐं वापसि अची वरी पाकिस्तान गवर्नमेंट खे वर्ल्ड वॉर 2 खां पोइ जीअं पंहिंजो सब कॉन्टिनेंट पार्टीशन पोस्ट पार्टीशन खां पोइ हू ईंदो आहे ऐं पोइ हू लिखंदो आहे पंजाब गवर्नमेंट खे त मूंखे सिविल सर्विसिस अकेडमी में मतिलबु कोई बि अहिड़ी पोज़ीशन ॾिनी वञे, जीअं त असां वटि जेके रूल्स हुआ ब्रिटिश सिविल सर्विसिस जा उहे उअं ई हलंदड़ हुआ। उन करे पंजाब गवर्नमेंट एज़ इट इज़ रूल्स उहे लिखी विलियम खे मोकिलींदी आहे त जीअं त तूं पाकिस्तान जो सिटीज़न आहे, इन जे करे अहिड़ा के बि रूल्स एंड रेगुलेशन्स तो ते अप्लाई कोन था थियनि, इन जे करे असां इमिग्रेशन में मोकिलींदासीं इहो केस तव्हां वारो, ऐं इहा बि ख़बर न आहे त तव्हां हिते पाकिस्तान में केतिरा ॾींहं मुक़ीम हूंदो। हाणे हिन में जेको क्लाइमेक्स आहे, जेको ट्विस्ट आहे, उहो ॾाढो ख़ूबसूरत ॾिनल आहे त जेको मौलवी करामत हूंदो आहे उनजे पुट फज़लदीन खे जेको नौकिरी वठी ॾियण वारो माण्हू हूंदो आहे उहो विलियम हूंदो आहे। विलियम वटि ईंदो आहे फज़लदीन ऐं चवंदो आहे त वालिद साहब गुज़ारे वियो आहे ऐं हाणे असांजो जेको हालात आहिनि उहे कठिन पिया हलनि, उनखे असां कॉप न पिया करे सघूं। उन करे विलियम खे अहसासु थींदो आहे, विलियम हुनखे असिस्टेंट जी पोज़ीशन ॾियाराईंदो आहे ऐं वक़्तु अची वेंदो आहे जो फज़लदीन जी जेका पोज़ीशन हूंदी आहे उहा इलाही सुपीरियर थी वेंदी आहे, ऐं जॾहिं विलियम मोटंदो आहे त विलियम इलाही कमज़ोर पोज़ीशन में हूंदो आहे। ऐं विलियम खे उमेद हूंदी आहे त जिन माण्हुनि ते हुन एहसान कया उहे हुनखे रिटर्न ॾींदा, पर अहिड़ो कुझु बि न थींदो आहे। सो क्लाइमेक्स इहो हूंदो आहे त हू हद दर्जे जी कोशिशि कंदो आहे त हू हीअ पाकिस्तान जी सरज़मीन न छॾे ऐं उन पेरेंटल हेरिटेज सां जेको हुनजो लॻाव हूंदो आहे उहो लॻाव हिन जो बरक़रार रहे ऐं हू उते ई बाक़ी ज़िंदगी सभु बसर करे। पर इहो नामुमकिन थी पवंदो आहे हुन जे लाइ, ऐं हुन जे लाइ एतिरी ज़मीन तपाए छॾींदा आहिनि हिते जा माण्हू जो हुन जे लाइ इहो आख़िरी फ़ैसिलो हूंदो आहे त हुनखे नौलखी कोठी छॾणी पए, ऐं हू नौलखी कोठी छॾींदो आहे। बाक़ी जेका हुनजी ज़िंदगी हूंदी आहे उहा पाकिस्तान में ई इंतिहाई कसम पुरसी में ऐं ॾुखियुनि हालतुनि में गुज़रंदी आहे। हिन में जेके किताब में नोट करण जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि उहे इहे आहिनि त जॾहिं शुरूआति में विलियम ईंदो आहे त विलियम खे पंहिंजा जेके सुपीरियर्स हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त तुंहिंजो जेको शाइरानो मिज़ाज आहे उहो हिन तुंहिंजी सीट सां रिलेवेंट कोन्हे, छो जो तुंहिंजो हिन देश सां, हिन समाज जे माण्हुनि सां ऐं हिन नौलखी कोठी सां इलाही अटैचमेंट आहे। इहा अटैचमेंट सही न आहे ऐं उन जे करे हुनखे इहे अटैचमेंट्स न रखणु खपनि। पर विलियम जीअं त शाइर हूंदो आहे पोइ हू हुन अटैचमेंट्स खे छॾे न सघंदो आहे। पोइ थींदो ईअं आहे त उते जेके
जेके बि वाइट्स आहिनि उन्हनि जो जेको नैरेटिव हूंदो आहे इहो ई हूंदो आहे त वी आर हेयर टू सिविलाइज़ दीज पीपल। असां हिननि माण्हुनि खे हितां जे माण्हुनि खे सिविलाइज़ करणु आया आहियूं, हिननि सां असांखे का बि अटैचमेंट कोन्हे का। हाणे जेके इंग्लिश लिटरेचर जा माण्हू हूंदा उन्हनि जेकॾहिं E.M. फॉस्टर जो नॉवल पैसेज टू इंडिया पढ़ियो हूंदो त हुन में हू मिसिस मोरे जो कैरेक्टर आहे, उन में हूअ ईंदी आहे ऐं उहा पंहिंजे हस्बैंड खे चवंदी आहे त वी आर हेयर टू सिविलाइज़ दीज पीपल, वी आर नॉट हेयर टू मेक फ्रेंडशिप विद देम। असां हिननि खे हिते सिविलाइज़ करणु आहियूं, असांजो मक़सदु हिननि सां दोस्ती रखणु कोन्हे। तीअं ई हिन नॉवल में कुझु अहिड़ा ॾाढा पावरफुल पैराग्राफ्स आहिनि जेके अवां नाज़रीन खे पढ़ी ॿुधाईंदुसि ऐं जेके हर हंधि कोट करे सघजनि था। जीअं ही हिकिड़ो सेंटेंस आहे जेको जिन जो पोस्ट कॉलोनियलिज़म पढ़ियलु हूंदो त उहे हिन खे डीकंस्ट्रक्ट सुठे नमूने करे सघनि था त जेके कॉलोनियल माइंड सेट आहे उहो कीअं शयुनि खे डिपिक्ट करे थो, ऐं हिन अली अकबर नातिक बि उन्हनि लफ़्ज़नि खे कीअं सुठे नमूने सां पेश कयो आहे। ऐं हू हुन जो सुपीरियर चवे थो त विलियम तुम एक अंग्रेज़ हो, यहाँ तुम्हारी हैसियत हाकिम की है, हम यहाँ की ज़मीन से रोमांस करने नहीं आए, हुकूमत करने आए। जैसे तो विलियम, हाकिम और महकूम में एक फासला होता है, क्योंकि तुम्हारी कुर्बत इसे तुम्हारी हैबत से बाहर कर देगी और ये बात कानून को छोटा करने के लिए काफ़ी है। ही ॿियो हिकिड़ो जुमिलो जेको पोस्ट कॉलोनियल नैरेटिव के रिफ्लेक्ट करे थो तो हमारे पास अकल है और हिंदुस्तान के पास वसाइल है, यही हमारी और हिंदुस्तान की खुशकिस्मती है। सॼे नॉवल में जेका ॾुखी सूरत हाल आहे उहा इहा आहे त जॾहिं विलियम खे नौलखी कोठी मां कढियो वेंदो आहे तॾहिं उन खां अॻु में जेके ऑर्डर्स पास कया वेंदा आहिनि उन लाइ जंहिं माण्हूअ जो वॾे में वॾो किरदारु हूंदो आहे उहो ई माण्हू हूंदो आहे जंहिंखे विलियम कंहिं वक़्त में सुठी पोज़ीशन वठाए ॾिनी हूंदी आहे। ऐं हाणे हू उन जंहिं सुपीरियर खां उन उहो कमु वरितो आहे उन जे लाइ हू चवे थो त नवाज़ साहब, वहाँ एक बूढ़ा अंग्रेज़ रहता है, ये कोठी उसके बाप दादा ने विक्टोरिया दौर में बनवाई थी। शमसलक ने वजाहत की, ये वापस नहीं गया, आज भी अपने आप को कमिश्नर समझता है, आप कहेंगे तो उसे उठाकर बाहर फेंक देंगे और आप वहाँ अपना बंदोबस्त कर लें। उम्मीद है त हिन नॉवल खे अवी सभु पढ़ंदा ऐं पंहिंजा कमेंट्स ज़रूरु ॾींदा। मुमकिन आहे त असांखे को बि राइटर या को बि नॉवलिस्ट पंहिंजो नॉवल सजेस्ट करे त असां पंहिंजी हिन हमसरी अदबी रिहाण में उन नॉवल असां शामिलु करे सघूं था ऐं हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए नॉवल सां, कंहिं ॿिए किताब सां ऐं किताबनि जी अहमियत ऐं अफ़ादियत सां। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।